अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्तसी तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त अवामी न्यूज़ पारां 2 डिसंबर ते ऐलानी सकाफ़ती ॾियारे जी मुनासिबत सां गवर्नमेंट प्राइमरी स्कूल फैज़ मोहम्मद हिंगोरजो में तकरीब थी। हिन हवाले खां वधीक ॾिसूं था अवेस कुंबर जी इन रिपोर्ट में। सिंध जे पहिरीं वेब चैनल अवामी न्यूज़ पारां सिंध जे हथ जे हुनरनि खे हथी ॾियण लाइ ऐलानियल 2 डिसंबर ते सकाफ़ती ॾियारे जी मुनासिबत सां गवर्नमेंट प्राइमरी स्कूल हाजी फैज़ मोहम्मद हिंगोरजो में सकाफ़ती तकरीब थी, जिते रलियूं सिबण ऐं मिटी मां रांदीगा ठाहिण समेत हथ जे हुनरनि जी नुमाइश करे सिंध जी सकाफ़त खे भेटाऊं पेश कयूं। हिसाब सां इहो आहे त इहे हुनर जेके आहिनि से अॼुकल्ह ख़तमु थींदा पिया वञनि। जी पुराणे दौर में हींअर जेकी मशीनगिरी अची वई आहे ऐं उन हवाले सां तमामु बहितरीनु जेको सोनार को हुनर जेको ऐं हरीपे वारो हुनर या मशीनगिरी अची वई आहे जेका नई, इन हिसाब सां अजरकूं ठाहींदा आहिनि, इहो बि हथ जो हुनर आहे। उन खां सवाइ भर्त भरण रलियूं भरण, उन खां पोइ विहाणा भरण जी मिसाली ॻाल्हि, इहो बि हथ जो हुनर आहे। टुवाल भरण जी खट जा ॿियनि जा, ऐं उन खां सवाइ पंहिंजो ॿियो हथ जो हुनर इहो बि आहे। वाटिके वारो कमु हथ जो हुनर आहे। ऐं उन खां पोइ इहे जेके कुर्सियूं ठाहींदा आहिनि काठ वारियूं, इहो जेके नंढड़ा ऐं जेके सकाफ़ती ॾियारे जे हिसाब सां उन सां ठाहींदा आहिनि, काननि सां ऐं ॾाढियूं भलियूं लॻंदियूं आहिनि कुर्सियूं, उहे बि हथ जो हुनर आहे। काठ जूं कुझु ठहींदियूं हुयूं, संदुल ठहींदा हुआ या पिंगा ठहींदा हुआ, या कुझु ख़ूबसूरत खटूं ठहींदियूं हुयूं जेके जनरीअ वारियूं थींदियूं हुयूं, उहे नायाबु थींदियूं वञनि। ऐं ॿियो मिटी जा जेके थां आहिनि उहे बि नायाबु थींदा वञनि पिया। ऐं कुझु अहिड़ा घर हूंदा हुआ जेके मुख़्तलिफ़ तरीक़नि सां ठाहींदा हुआ कारीगर, जेके 100 सालनि ताईं हलंदा हुआ, मिटी मां ठहियल हुआ, पर एतिरा ख़ूबसूरत ठहियल वेंदा हुआ जेके अॼु जे दौर में जेके पंहिंजा पका सीमेंट जा घर उन्हनि खां बहितर ठहंदा हुआ, उहे बि नायाबु थींदा वञनि पिया। इहे सभु शयूं नायाबु थींदियूं वञनि पियूं। असां कोशिशि कंदासीं जेके असांजा वस वारा इदारा आहिनि या रियासत आहे त इन शइ खे सिंध जा जेके सकाफ़त जे हवाले सां इदारा ऐं खाता कमु कनि पिया, त इन्हनि शयुनि खे हथी ॾिराइनि त इहो हुनर जेको आहे उहो वरी उजागर थी ऐं उन्हनि माण्हुनि ते वापसि अची वञनि। तकरीब में शरीक माण्हुनि जे चवण त सिंध तारीख़, तहज़ीब, फ़नी, फ़िक्री ऐं हुनरी लिहाज़ खां शाहूकार ख़ितो रहंदो आयो आहे ऐं सिंध जे हथ जे हुनरनि खे हथी ॾियण लाइ अवामी न्यूज़ पारां 2 डिसंबर ते सकाफ़ती ॾियारो मल्हाइण वारे ऐलान जी हू भरपूर आजियां कनि था। इन सां हुनरमंदनि तोड़े सिंध जे हथ जे हुनर खे वधीक हथी मिली सघंदी। अवेस कुंबर, अवामी न्यूज़, खिपरो।